हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त असीं सिंधी अदब जे बारे में ऐं सिंधी जेके लेक्चरशिप जूं जेके टेस्टूं आहिनि उन खां अलावा जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको टेस्टूं कंडक्ट कंदी, ख़ासि तौर ते SST HST सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं लेक्चरर जूं, उन जे हवाले सां तव्हां सां मवाद वंड करे रहियो आहियां। आहे मिर्ज़ा कलीच बेग देश शहर में जाओ, टंडो हैदर, टंडो आदम, टंडो ठोड़ो या शिकारपुर। त इन जो सही जवाब थींदो टंडो ठोड़ो। मिर्ज़ा कलीच बेग टंडे ठोड़े शहर में जाओ। सवाल नंबर ॿियो आहे, मिर्ज़ा कलीच बेग 17 अक्टूबर देश ईस्वी में जाओ। 1875, 1852, 1877 या 1853। त इन जो सही जवाब थींदो 1853। मिर्ज़ा कलीच बेग 17 अक्टूबर 1853 ईस्वी में जाओ। सवाल नंबर 2 आहे, मिर्ज़ा कलीच बेग 3 जुलाई देश ईस्वी में वफ़ात कई। 1929, 1936, 1932, 1953। त इन जो सही जवाब थींदो 1929 ईस्वी। मिर्ज़ा कलीच बेग 3 जुलाई 1929 ईस्वी में वफ़ात कई। सवाल नंबर 4 आहे, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देश के इल्म जो दरवाज़ो सॼो आहे। हज़रत बिलावल, हज़रत ओस्मान गनी, हज़रत अयूब अंसारी, हज़रत अली करमला वजह। त इन जो सही जवाब थींदो हज़रत अली करमला वजह। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली करमला वजह के इल्म जो दरवाज़ो सॼो आहे। सवाल नंबर 5 आहे, इमाम अबू हनीफा रहे जो असल नालो देश हो। नोमान बिन साबित, अहमद बिन साबित, नवीद बिन साबित या गफ़ार बिन साबित। त इन जो सही जवाब थींदो नोमान बिन साबित। हज़रत इमाम अबू हनीफा रहे जो असल नालो नोमान बिन साबित हो। सवाल नंबर 6 आहे, इमाम अबू हनीफा रहे देश मुल्क में जाओ। कहिड़े मुल्क में जाओ? ईरान, इराक, ओमान, शाम। त इन जो सही जवाब थींदो इराक। इमाम अबू हनीफा रहे इराक मुल्क में जाओ। सवाल नंबर 7 आहे, इमाम अबू हनीफा रहे देश शहर में जाओ। कहिड़े शहर में जाओ? कोफे, दमशक, काबिल, तेहरान। त इन जो सही जवाब थींदो कोफे शहर में जाओ। इमाम अबू हनीफा रहे कोफे शहर में जाओ। सवाल नंबर 8 आहे, इमाम अबू हनीफा रहे जे वालिद देश जे हथ ते इस्लाम क़बूल कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली करमला वजह, हज़रत उमर, हज़रत ओस्मान। त इन जो सही जवाब थींदो हज़रत अली। इमाम अबू हनीफा रहे जे वालिद साहब जेको आहे हज़रत अली करमला वजह जे हथ ते इस्लाम क़बूल कयो। सवाल नंबर 9 आहे, इमाम अबू हनीफा रहे उहो पहिरियों आलिम हो जंहिं क़ुर शरीफ़ के देश ॿोलीअ में तर्जुमो करण जी फ़तवा या इजाज़त ॾिनी। अंग्रेज़ी, तुरानी, फ़ारसी या उर्दू। त इन जो सही जवाब थींदो फ़ारसी। इमाम अबू हनीफा रहे उहो पहिरियों आलिम हो जंहिं क़ुर शरीफ़ खे फ़ारसी ॿोलीअ में तर्जुमो करण जी फ़तवा ऐं इजाज़त ॾिनी। हलूं था सवाल नंबर 9 ते। इमाम अबू हनीफा रहे जेका इस्लामी कानून जी सम्झाणी ॾिनी उनखे देश चइबो आहे। हनफिया फ़िक्र, हनफिया तशरीह, हनफिया इसूल या हनफिया फ़िक़ह। त इन जो सही जवाब थींदो हनफिया फ़िक़ह। इमाम अबू हनीफा रहे जेका इस्लामी कानून जी सम्झाणी ॾिनी उनखे हनफिया फ़िक़ह चइबो आहे। सवाल नंबर 10 ऐं आख़िरी सवाल, इमाम अबू हनीफा रहे इराक जे हाकिम देश जी आछ ते संदसि कोफे शहर जे काज़ी थियण खां इनकार कयो। मंसूर अब्बासी,